कर मारू मजन करो करबला धरती धुबिए ठर आसमान पोए कर हुई कान हुई उजानी हो करबल नगर हुसैन सरदार कटा नहीं नमाज़ें पढ़ी जाती नहीं इस्लाम रहता आग दे इसके दो बराबर इश्क दस बथेरा सारे कखगाने पर इश्क सारे तनवीर आग के ताई पानी ठारे कर सो इश्क दगारू कहला बुल्ले जिथे इश्क सुभान अल्लाह हमदे सलात का बाद काबिल ताज़ीम सदर महफिल पीर तरीक़त शंपीर सैयद हाजी अब्दुल रहमान शाह बुखारी दामत बरकातुल्लाह अजो के इन बाबरकत प्रोग्राम जा मान शान वारा मेहमान जी वकार सादात किराम व उलमाए किराम व हुफाज किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाई अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगे इन साल को मीलाद कमेटी शादीदार जे तरफा मुजाहिद आले सुन्नत साईं कारी शम्सुल आरिफीन मददुल उलाली बिरादरम अदा अब्दुल गफ्फार भट्टी साहब बिरादरम अदा अब्दुल गनी डॉक्टर साहब जिनकी निगरानी में शहदाए करबला रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन की याद में अजो कोई बाबरकत प्रोग्राम मुनक़िद किया गया जैमें असां बारगाह हुसैनियत खां दुआ पिनण के वास्ते हिते पहुंचायो जन जलसो करायो जन अची जलसो स्वीकारियो जन हिस्सो वरितो अल्लाह साईं सभिनी जा बेड़ा पार फरमाए ऐं सभिनी जी हाज़िरी बारगाह हुसैनियत में क़बूल मंज़ूर आमीन। दोस्तों अॼु के प्रोग्राम मौजू शहीद ऐं शहादत उन खां बाद करबला खां वापसी जो मंज़र अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असांजे तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पई। सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चौथा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह पाक फरमायो न चओ वास्ते उन्हनि जे जेकी मुंहिंजे राह में पंहिंजो जानू कुर्बान करे विया। अल्लाह पाक छा न चऊं, रब फरमायो अमवात। उन्हनि खे मुंहुं न चइजो जीअं पंहिंजे मरहुमी जे लाइ कलमा ॻाल्हाईंदा आहियो। फिलाने जो भाउ मरी वियो, फिलाने जो बाबो गुज़ारे वियो, फिलाने जी अम्मा फोत थी वई। अहिड़ा जुमिला मुंहिंजे शहीदनि जे लाइ न ॻाल्हाइजो। बल अहया, बल्कि उहे ज़िंदा आहिनि। वला सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अगरचे तव्हां उन्हनि जी हयाती ज़िंदगी जो शऊर सम्झ नथा रखो, पर तव्हांखे मञणो पवंदो, चवणो पवंदो त शहीद मरी कोन विया, ज़िंदा जिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह पाक जे इल्म में ॻाल्हि हुई, इहे मुंहिंजो चवण करे चवंदा त कोन, लिखंदा त कोन, ज़बान सां त कोन चवंदा। थी सघे थो पंहिंजे ज़हन में, पंहिंजे दिल में इहा ॻाल्हि आणी। रब करीम फरमायो आहे शहीद जीअरा, ठीकु आहे, पर असां वारी सोच मुताबिक़, असां वारे अक़ल मुताबिक़ जेके मरी विया से बि वरी नज़र कोन आया, शहीद बि जेके विया वरी नज़र कोन आया। ऐं न कंहिं शादीअ में, न कंहिं मोतीअ में, कंहिं ख़ुशीअ में कॾहिं बि असांखे शहीद जीअरा हुजनि हा त कॾहिं न कॾहिं ज़ाहिर थियनि हा, नज़र अचनि हा। पर अल्लाह तो फरमाए त जीअरा ठीकु आहे, पर सम्झ में ॻाल्हि त कान अचे। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह पाक सोचो न का तो सोचे जे जीअरा खाइनि छा था, पीअनि छा था, किथे था रहनि, मता सोची न अल्लाह साईं बि जाए ते वरी वज़ाहत फरमाई। वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله अमवाता। ऐ मुंहिंजा बानो, शहीद जी ज़िंदगी जे लाइ तसवुर बि न कजो, सोच जो बि न त के उहे मरी विया, न न बल अहया, बल्कि उहे जीअरा ज़िंदा आहिनि। तव्हां था सोचो खाइनि किथे था, जीअरे जे लाइ खाइणु पीअणु ज़रूरी आहे। ॿुधो ॿुधो, अवां पंहिंजे घर खाईंदा आहियो, को होटल जी मानी खाईंदो आहे, को शादी हाल में खाईंदो आहे, को कंहिंजे औताक ते खाईंदो आहे, को कंहिंजो लंगर खाईंदो आहे। इंद रब्बिहिम युरज़क़ून। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। शहीद जो अहिड़ो मक़ाम, अहिड़ो शान जो रब करीम जी बारगाह में मलाइक दस्तरख़्वान लॻाईंदा आहिनि।
उन्हनि ते जन्नती ताम रखंदा शहीद मार करीम जी बारगाह में खाईंदा पींदा आहिनि। सुभान अल्लाह बेशक कुरान पाक में साबित थियो त शहीद जहिड़ो खाए पिए बि थो हाणे हले थो घुमे थो या न हदीस पाक में अल्लाह जा महबूब मदीने शरीफ में मस्जिद नबवी जे अंदर में वेठा दुआ कयो खुदा मस्जिद नबवी जे जिते हिकिड़ो फर्ज नमाज हज जे बराबर। सुभान अल्लाह। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, मीनार नजर के आसार नजर आए, आसार नजर आए। साईं करीम वेठा असहाब सगोरा चौधारी मुझे महबूब करीम जे वेठा बेटाई साहब उन मंज़र खे बयान जो फरमाए त जोड़े जोड़ जहान जी अदब आन कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुए सहाबन सत में मज मस्जिद मणियादार पोहुआ धार एकांदा हबीब सी। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा अचानक पान फरमायो व अलैकुम अस्सलाम। असहाबन सगुरन हेॾा निहारियो अॻिते पुठिते केरु आयो कई सलाम कयो जो साईं करीमन सलाम जो जवाब ॾिनो। मुझे महबूब फरमायो क़यामत जे ॾियारे सभ खां वधीक मूंखे वो वेझो हूंदो जे सलाम घणो कयो। सुभान अल्लाह। ये सलाम में पहल कई। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू आयो बेरोज़गार हो। अर्ज़ कई सोना बरकत कान्हे घर में मां छा कयां। मुझे आका फरमायो जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरी वरी अची त पोइ घर अची चओ अस्सलामु अलैकुम, पोइ वरी बिस्मिल्लाह पढ़ी सूरत कुल हुवल्लाहु अहद हिकु दफ़ो पढ़ी छॾ, तुंहिंजे घर मां बुख भॼी वेंदी, बरकत अची वेंदे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अमल याद कजो दोस्तों। साईं खे अर्ज़ कई सोना बि घर में अयाल न हुजे माण्हू न हुजे तालो ई मां खोला। फरमायूं त पोइ मां त हर मोमिन जे घर में पोइ अस्सलामु अलैया मूंखे सलाम कर कुल अल्लाह पढ़ी छॾ तुंहिंजे घर जी बरकत जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॻाल्हि जो बरकत जो निकिरी पिया त हिकिड़ो अमल थी वई। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु बीमार हा। सैयदना उस्मान गनी अमीरुल मोमिनीन हुयो। साईं आयो पुछण जे लाइ बीमार कुर्सी जे लाइ दुआ कयो। असां बि हिक ॿिए जूं बीमार कुर्सियूं कयूं। पाड़े ओड़े में जेकॾहिं को बीमार लाज़मी न आहे तो जो मामू चाचो भाउ मुसलमान भाउ आहे जंहिंखे ख़बर पई त बीमार आहे वञी छो त क़यामत जे रब करीम पुछण जो माना
ऐं तुंहिंजे पाड़े में बीमार पुछण बि न आई तव्हां त बीमारियुनि खां पाक कयो शिफ़ा ॾींदड़ आहियो अलाह से फरमाईंदो फिलहाल तुंहिंजो मुस्लमान मां बीमार हो उन खां पुछी हा त ईअं सम्झो वञे हा सम्झो मां रब खां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाक में आ जॾहिं को माण्हू बीमार खां पुछण निकिरंदो आहे त जेल ताईं अल्लाह जे रहमत में ॿुधी वेंदो जॾहिं बीमार वटि वञी बीहंदो हाणे जेल जॾहिं पाणीअ में माण्हू जे बीहंदो त पूरो ॿुॾी वेंदो जॾहिं उठ बीहंदो त सॼो रहमत में ॿुॾी वेंदो पोइ हे रहमत में ॿुॾल हूंदो हिनजे मथां मुंहिंजा प्यारा अल्लाह जो सायो हूंदो ऐं बीमार ते अर्श अज़ीम जो सायो हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत सैयदना उस्मान गनी हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद खां पुछण जे लाइ आया अब्दुल्ला बिन मसऊद खे त साईं अब्दुल्ला पुछियो साईं हे छा फरमायो हे ॿ थेलियूं आहिनि में अशरफ आहिनि तव्हां साईं अब्दुल्ला बिन मसऊद फरमायो आऊं त हाणे वञा थो दुनिया छॾियो मूंखे त हाणे ज़रूरत थी करे मुंहिंजी उमिरि हाणे पूरी थी मां वञा थो अल्लाह जा बाना ईअं मौत खे यादि कंदा दुनिया फानी आहे मुंहिंजा भाउ अॼु न सुभाणे हलणो ज़रूर आहे खिलायो जल से खिलायो जल से रोआरे हल्यारा बिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा खिलायो जल से खिलायो जल से रोआरे हल्यारा ओ मिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा मिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा हाय रज़ा सां रब जी थिया से रवाना रज़ा सां रब जी थिया से रवाना तवे प्यार वारन अजास काना तवे प्यार वारन अजास काना सुती सूर मारी सुती सूर वारे प्यारे हजारा मिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा खिलायो जल से खिलायो जल से अॼु रुवारे हजारा मिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा मोहम्मद खान मंज़िल उन्हनि ते ज़मानी मोहम्मद खान मंज़िल उन्हनि ते ज़मानी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहानी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहानी हयातीअ जदियला हयातीअ जदियला गुज़ारे हल्यारा मिठा मोर माण्हू विसारे हल्यारा मिठा मोर माण्हू अॼु विसारे हल्यारा साईं अब्दुल्ला बिन मसऊद मां वञा पियो हे पैसा मां छा कंदुसि अमीरुल मोमिनीन सैयदना उस्मान गनी फरमायो अब्दुल्ला तुंहिंजो नियाणियूं आहिनि तुंहिंजो अयाल आहे तुंहिंजे ॿार उन्हनि खे कम में ईंदा
अब्दुल्लाह बिन मसूद अर्ज़ कयो सही उस्मान गनी मां हिनन कनन सा पंहिंजे मदीने जे मीर खां वज़ीफ़ो ॿुधो आहे। अल्लाह जे महबूब फरमायो जेको सुम्हण खां अॻ में सूरत वाक़िअत पढ़ी सुम्हंदो अल्लाह साईं हुनखे कॾहिं बि बेरोज़गारी कोन ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह मुझे सब न्याणी तेस ताईं न सुम्हंदियूं आहिनि जेसि ताईं सूरत वाक़िअत न पढ़ंदियूं। अल्लाह ताला सूरत वाक़िअत जे सदके गॾु ॾिनो आहे। साईं हे पैसा उन्हनि खे ॾे जिन खे ज़रूरत अञा ॿ वज़ीफ़ा बल्कि हिकिड़ो मदीने जे साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ कई साईं बरकत बिल्कुलु आहे छा कयां? साईं फरमाया वञी भत खां। छा खां? हिकिड़ो अमीर तरीन माण्हू आयो हे उचो पियो आयो मूंखे अल्लाह से एतिरो रिज़्क़ ॾिनो आहे जो मूंखां संभाल मां छा कयां? अल्लाह जे महबूब फरमायो वञी भत खां। हुनखे बि चयूं चांवर खा भत खा हिनखे बि चयूं भत खा। ॿई जॾहिं हलिया विया मुंहिंजे महबूब जा असां बि सगोरा वेठा अर्ज़ कयूं सोना तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे हीअं सम्झा जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे। हुनखे बि चयव बेरोज़गार खे बि भत खा जी चयो मूं वटि गंजा हुनखे बि चयो भत खा। साईं करीमन फरमायो त चांवर में जेका बरकत आहे उहा कंहिं में था ऐं फरमायो त चांवर पंहिंजी बरकत जो सबूत पाण खणी आयो। फरमायो को बि चांवर जो उहो सुकड़ो रधजण खां पोइ भत जो पार रध त किलो वधंदड़ शइ आहे। पोख में भी मण पोखियो त मण हिकु मण जे बदिले कई मण खरार वधंदड़ बरकत वारो इहो चांवर रब जन्नत मां हाणे फरमायो हिन में अहिड़ा दाना बि ईंदा आहिनि जो हिकिड़ो नसीब थियो त रिज़्क़ खुली पवंदो रिज़्क़ खुली वेंदो आहे। ग़रीब आयो हुनखे मिठो भत खा हाणे ग़रीब संभाले खाईंदो अदब कंदो चांवर जो अदब सां हुनखे अहिड़ो दानो नसीब थींदो जो हुनजो रिज़्क़ जो दर खुली इन जे करे असां हुनखे भत खा। जेको अमीर आयो जंहिंजो मूंखां संभालजे कोन थी हुनखे बि असां चयो भत खा। ज़ाहिर आहे हू अमीर आहे क़दुरु कोन कंदो जीअं अॼुकल्ह पाण वटि दुआ ख़तमनि में मोती मोती में शादी बया में चांवरनि जो कदुरु छा पेरनि सां पिया लताड़ींदा कुकड़ जी बूटी जे लाइ पांच भत जी उते बूटी खाधई भत उते दोस्तों उनखे ख़बर न आहे त कुकड़ वाली बूटी में बीमारी हुई से सुभान अल्लाह भली बूटी खा पर एतिरो चांवर विझ के तू खाई सघे उनखे ज़ाया न कर। मदीने जे साईं हिकु दफ़ो पंहिंजे घर मुबारक में चांवर जो डाउन पियो साईं सुभान अल्लाह लेकिन पान वटी ओतिरो बजाय आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा सुना चांवर पिया पान फरमायूं मोमिन जी मां ही उहे दान जेका रुसंदा वरी परचंदा हिननि दान ए रुसी रात वई बरकत किथे रही अपन ॾींहं जी मंगल शादियुनि में ॾिसो
मरण मरण में ॾिसो, मीराद यारी शरीफ में ॾिसो, अहिड़नि प्रोग्रामनि में ॾिसो त भक्त जो फल दोस्तों चांवर जो कतल कयो, इन्हीं में हिकिड़ो अहिड़ो दाम आहे अची वियो जहिड़ा पार पर इनकी इज्जत कयो, इन सां मोहब्बत कयो, चांवर घर में पचाए इन में फर्क पर उन जो कतल कयो। असांजी माउनि भेनरुनि खे चयो त इहे गटर लाइन में गंदगी में वञी करे चांवर बचा न उछलण की कुते पखी परंद खे ॾे, उन जूं दुआऊं बि मिलंदियूं, बरकत सुभान अल्लाह बेशक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों सलाम का गाल रखी, अल्लाह ने बाबू फरमाया वालेकुम अस्सलाम। असामत से को सोना को आयो कोन, कंहिंजो आवाज बि कोन ॿुधोसीं, तव्हां कंहिंखे सलाम जो जवाब ॾिनो? मदीने जे साईं फरमायो मुंहिंजा गुलामो, मां हज़रत जाफर तैयार शहीद खे सलाम जो जवाब ॾिनो। सुभान अल्लाह। हज़रत मौला अली शेर खुदा जो भाउ साईं करीम हज़रत जाफर तैयार जंग में शहीद थिया, उन जंग में साईं जा ॿई बाज़ू ॿई ॿाहूं बि शहीद थी वियूं। जॾहिं अल्लाह जी बारगाह में रसियो, अल्लाह पाक फरमायो मलाइको हज़रत जाफर तैयार जूं ॿई ॿाहूं ॿई बाज़ू कटजी विया, शहीद थी विया। इन्हनि ॿिन्ही ॿाहुनि जी जाइ ते जन्नती पर लॻायो। सुभान अल्लाह सुभान पर लॻायो। वो जॾहिं हज़रत जाफर तैयार खे पर लॻा जन्नती त अल्लाह खे अर्ज़ कई, मुझा मालिक साईं बाज़ू हूंदा आहिनि कमकार जहिड़ा ऐं पर हूंदा आहिनि उॾामण जहिड़ा, परवाज़ जहिड़ा। तो मूंखे पर अता फरमाया त मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त ॾे, मां हिननि परनि सां उॾरी वञी मदीनो पाक ॾिसी अचां। सुभान अल्लाह। मुंहिंजा साईं मुंहिंजा साईं मुंहिंजो अर्ज़ु ही अघाई यार सीने में मुंहिंजो घर बने मदीने में। मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं। उसे की महफ़िल में वेठायो गरजी जो मन हिन साल के जॻह ते निकिरी अची। सुभान अल्लाह। मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं अर्ज़ु ही अदाई यार सीने में मुंहिंजो घर बने मदीने में। मुंहिंजा अल्लाह साईं नबवी हरम अंदर में मुंहिंजो पढ़ण जनाज़ो। नबवी हरम अंदर में मुंहिंजो पढ़ण जनाज़ो। ओए जन्नतुल बकी में मदफून कर जनाज़ो। ओए जन्नतुल बकी में मदफून कर जनाज़ो। झिड़ी पियो चाहे ॿियो को अमल नाहे, कमज़ोर मूं मिस्कीने में मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं। अल्लाह से सभिनी खे शान मदीनो नसीब। मैं तरफ़ा दूर मदीने तू पिछे बचन दया हाल नहीं।
दीना तेरे वास्ते कोई महाल नहीं। सुभान अल्लाह। मेरे अमल भी नहीं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरी शक्ल में नहीं, मेरे अमल में नहीं, किस गलती सो मेरी शक्ल भी नहीं, मेरे अमल भी नहीं, किस गलती सो मेरा जज्बा नहीं मेरा इश्क विवाद फिलहाल नहीं। मेरा इश्क विवाद मुझे आका फरमायो के जा तैयार अर्ज कयो मुझा होना ये मुखे तो परद ना कमाना मुखे परवाद दे मुखे उदामन दी इजाजत दे वनी मैं बाबू बजो मुल्क मदीनो नसीहता वो हज़रत जाफर तैयार के जाते वो शहीद उजली आया मदीने जने मुझे नजर पई हज़रत जाफर तैयार मुखे सलाम कयो मां उन शहीद के सलाम दे दो मालूम जो शहीद अल्लाह से कराए तो ऐ उजले तो परवास करे हले घूमे तो पर भला किला तो तमा के सब वो समझ में अचे या न अचे जवाब पवंदो महीनो पवंदो तो शहीद जीरो शहीद सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों शहीद जो मकाम या हुनजे रब्त जो फुड़ो ज़मीन ते पोखरंदो में अल्लाह जो दीदार थींदो जन्नत में पंहिंजो घर ॾिसंदो इन वक्त दीदार छाजे लाइ थींदो आहे इन्ही जे लाइ त जीअं अॼुकल्ह डॉक्टर वो कंहिंजो ऑपरेशन हिते ऑपरेशन जो कोन हूंदो जिन अस्पताल में आहे सिस्टम उते सुई हणंदा आहिनि या गोरी खाराईंदा आहिनि या दवा सिखाईंदा पोइ 3 कलाक जो ऑपरेशन आहे उन हिसाब सां दवा हलंदी आहे छाजे करे हिनखे ख़बर न पए तकलीफ़ जी वठ जी तकलीफ़ इन जे करे दवा सिखाईंदा आहिनि या खाराईंदा आहिनि या सुई हणंदा आहिनि। शहीद तलवार तीरन जे बारिश में हूंदो आहे अल्लाह पाक पर्दो हटाए शहीद खे जॾहिं पंहिंजो दीदार कराईंदो आहे वो अल्लाह जे दीदार में वो मरीज़ बेहोश थींदो आहे मदहोश थींदो आहे अहिड़ो मदहोश थींदो आहे जो हुनखे तीर तलवारूं लॻनि पर हुनखे का ख़बर कान पवंदी आहे। अल्लाह जे दीदार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ने मिस्र जो बादशाह जो वो दुकार कियो मुल्क में मानू आया कशकोल थाम खणी साईं हाणे असांखे अन्न ॾे अनाज ख़त्म थी वियो आहे दुकार मुल्क में बादशाही असांखे अन्न ॾे मानू ईंदा पंहिंजे सिंध में चांडिया क़ौम उन्हनि जो सरदार गुज़रियो आहे रईस अली नवाज़ खान उर्फ गैबी खान अॻे जेके सरदार असांजे ठटे ज़िले में जाम नितो खान गुज़रियो आहे अॼु बि जाम या मुराद वारा या जाम अब्दुल करीम वारा जाम गुज़ारा गुज़ारे कि जाम साहब जो इन्हनि जो वॾो जाम निदो खान
इन जवान की सरदार होने के बावजूद इतनी मेहनत हुई जो पूरी जिंदगी में बगैर वुज़ू के आसमान बगैर पूरी जिंदगी में एक तहज्जुद की नमाज करना मीर मीर रईस अली नवाज खान रैबी खान जय वठ 999,000 पर नेको दुकार की मुल्क में को मानू आया साईं सरदार साहब कुछ मदद कर सरदार साहब पंहिंजे बंगले में बाहर निकरी पटको लाए अल्लाह के अर्ज़ की मुझा मौला वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा रिज़्क़ ॾियण वारो बादशाह तू आहीं मां केरु थींदो आहियां जो हिन क़ौम खे संभाले तू नहीं कोन पियो चूहर जो बरसात सुभान अल्लाह चूहर जो मींहुं पियो जंहिंसां बागा जा जमल भरजी विया बिल्कुलु हज़ारनि ॾिठो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि माण्हू आया अल्लाह जा नबी हाणे असांखे अन्न ॾे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो बेटा छा तर्जुमो कयो त जॾहिं लात न बिज तनी तुंहिंजो आसरो जॾहिं लात न बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज वलनी उन्हनि जो मालिक हाणे महिरबानी कर अल्लाह से फरमायो त मुंहिंजा नबी यूसुफ हाल ॿुध मूं तोखे हुस्न ॾिनो तूं हसीन आहीं तुंहिंजे चेहरे ते पर्दो पियल आहे साईं यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र में आयो न त 70,000 माण्हू साईं खे ॾिसी बेहोश थी विया पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हलंदा पर पर्दो करे हलंदा पर्दो अल्लाह से फरमायो पंहिंजे चेहरे ते पर्दो सॼो पर्दो न ला तोखां माण्हू घुरनि न अटो अन घुरनि त सॼो पर्दो न थोरो घूंघट हटा हीअं पर्दो आहे सभु हीअं करे हेतिरो कंहिंखे पंहिंजी झलक ॾेखार मुंहिंजा नबी तोखे को हुस्न ॾिनो आहे जो तुंहिंजी हिकु झलक ॾिसण वारो 3 महीना अन्न पाणी सुभान अल्लाह उनखे भुख न लॻंदी तुंहिंजे इश्क में मुझे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी हुस्न जो इहो कमाल आहे त तुंहिंजे मुंहिंजे मिठे महबूब मदीने वारे साईं जे हुस्न जो कमाल आहे हज़रत यूसुफ वटि हुस्न हो अल्लाह जे महबूब वटि रब जो नूर हो अल्लाह तेरी नस्ल पाक में है बचा बचा तेरी नस्ल पाक में है बचा बचा नूर का तू है नूर तेरा सब घराना नूर का तू है नूर तेरा सब घराना नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना तेरा सदे का नूर का नूर दिल दूना तेरा देदा सदे का नूर का नबियन के हुस्न जो कमाल रब करीम के हुस्न जो कमाल छा क्या मजे रोजेदार ईंदा
रोजेदार के खुदा पर्दा हटाए दीदार करे रोजेदार पोइ जॾहिं रोजेदार रब जो दीदार कंदा अल्लाह साईं चवंदो हाणे बाबे रयान खां वञो अञा सभु थी रहियो अर्ज़ कंदा मालिक हाणे ॿिए इश्क में ॿिए इश्क न खपे हुरू न खपे गुलमान न खपनि वरी असांखे शादीदार खे ख़ुशकी जो मोकल अॻे महीनो रमज़ान जो रोज़ा रखियासीं हाणे सॼो साल वाइदो था करे रोज़ा रखंदासीं सुभान अल्लाह सिर्फ़ तुंहिंजो दीदार थींदो तुझो दीदार मुझे रब जो दीदार मुझे मदीने वाले साईं जो दीदार दुआ कयो रब ख्वाब में मुझे महबूब ॾेखारे आमीन मुझे महबूब दी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुझे महबूब दी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुखे सारे सवारे एनो इसरार पैदा कर मुझे महबूब दी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुझे महबूब दी दिल में खुदा को प्यार पैदा कर शहीद के अल्लाह जो दीदार कंदो आहे उनखे ज़ख़्म फट महसूस कोन थींदो आहे छा थियो छा न थियो होश ईंदो ई न दोस्तो शहीद के अल्लाह जो दीदार थींदो आहे मुख़्तसर अॻियां मज़मून वॾो आहे दोस्तो शहीद जा ॿ क़िस्म आहिनि शहीद हक़ीक़ी शहीद हुक्मी हीअ जेका तारीफ़ ते इहा आहे हक़ीक़ी शहीद हक़ीक़ी शहीद कहिड़ा जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं दीन जे ख़ातिर पंहिंजी सिर ते इहो आहे शहीद हक़ीक़ी हुक्मी शहीद इहे मिलिया मदीने जे शहीद अल्लाह जे हबीब मुंहिंजे माउ तॾहिं फरमायो ॿियो ख़बर क़यामत जे ॾींहुं सभिनी उम्मतुनि में शहीद कंहिंजी उम्मत में ज्यादा हूंदा अर्ज़ कयोसीं तव्हां ॿुधायो भॻवान फरमायो अॼु जेके बि उम्मतूं गुज़रियूं आहिनि उन सभिनी जा शहीद हिकिड़े पासे मुंहिंजी हिकिड़ी उम्मत जा शहीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब फरमायो याद करण वाला याद कयो लिखण वारा लिखो जेको मुंहिंजो उम्मती जुमे जे ॾींहुं गुज़ारे लिखो शहीद मुंहिंजो उम्मती जुमे जी राति गुज़ारे लिखो शहीद मुंहिंजो उम्मती पाणीअ में बुॾी वियो ख़ुदकुशी न करे बुॾी वियो सो शहीद आहे खूह में किरी गुज़ारे वियो शहीद आहे मुंहिंजो उम्मती वण ते चढ़ियो तार टुटी वियो हेठि थी किरियो शहीद आहे मुंहिंजे उम्मतीअ खे बिजली जो करणु लॻो हिननि सभिनी सूरतुनि में ख़ुदकुशी न हुजे ऐं गुज़ारे वियो त शहीद आहे मुंहिंजो उम्मती सफ़र में गुज़ारे वियो शहीद आहे मुंहिंजो उम्मती पेट जी बीमारी में गुज़ारे वियो शहीद आहे मुंहिंजो उम्मती वॾी बीमारी में गुज़ारे वियो शहीद आहे मुंहिंजी उम्मत यानी पेट सां हुई हमल सां हुई हमल विच में गुज़ारे वई शहीद आहे बच्चे जी विलादत वक़्तु उहा मुंहिंजी उम्मत यानी गुज़ारे वई लिखो शहीद आहे पढ़ंदे गुज़ारे वियो शहीद आहे कारी आलिम पढ़ाईंदे गुज़ारे विया शहीद ऐं मुंहिंजो उम्मती एक्सीडेंट मौत गुज़ारे वियो शहीद आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजो उम्मती आल बैत जो हुबदार आहे हिन हुब में गुज़ारे वियो शहीद सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइयों के मुझे महबूब करीम जा उम्मत जा शहीद वाह सोना तुझो शान सोना शान तुझो शाही शरफ थियो सोना शान तुझो शाही शरफ थियो गाए गाए थका न पूरो हरफ थियो
मुख्तसर शहीद जो मक़ाम शहीद हिकिड़ो मिसाल भी ॾियां ऐं जीअं अॼुकल्ह अल्हम्दुलिल्लाह सॼी दुनिया जा मुस्लमान ख़ुशूस पाकिस्तान जा हयूर सुन्नी मुस्लमान मदीने जे साईं जे तोहफ़े नामूस रिसालत जी कोशिश असां वज़ीर ख़ारजा पीर तरीक़त साईं शाह महमूद कुरैशी दामत मक़ाम आलिया जा शुक्रगुज़ार आहियूं। अल्लाह उनके जज़ाए ख़ैर दे जी आलमी सतह के तोहफ़े नामूस रिसालत जो नारो लगाए हुननि जे सभिनी हालनि में पाण नारो लगाइण कई सूरत असां मदीने जे साईं जी गुस्ताखी ऐं बेअदबी बर्दाश्त न कंदासीं। दोस्तो असां साईं कुरैशी साहब सां गॾु साजूदा आवाज़ अॼु बुलंद कर असां वेठा इंशाअल्लाह। इन सिलसिले में भी ॻाल्हि आहे इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीद भी आ पर शहीदन जो तर्जमान भी आ शहादत जो तर्जमान भी आ। मुझे पाक हुसैन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात से ॻाल्हि आहे पाण पंहिंजो सर मुबारक नेजे ते आ कूफे जी बाज़ार मां गुज़रनि था ज़बान ते क़ुरान जी तिलावत फरमायो रब फरमायो शहीद गिरवा ॾिसो शहीद तर्जमान शहादत तर्जमान शहीद शोन हुसैन जी अॼुकल्ह पाण वटि अमेरिका सुपर पावर आहे कुझु मुल्क पर सभिनी में वरी हिन वक़्तु अमेरिका मशहूरु आहे इएं शुरू में रूम सुपर पावर रूम जी बादशाही कड़ी बादशाही उनजो बादशाह हो हेरकल बादशाह उन जे दौर में जंग लगी मुस्लमानों सां पोइ अल्लाह से मुस्लमान खे फतह ऐं हुननि जो वॾो जानी मानी नुक़सान थियो पर क़िस्मत में टे सगा भाइर उहे गिरफ़्तार थी असांजा मुस्लमान हिकिड़े मोर्चे में हुआ जॾहिं जंग ख़तम थी त अॼुकल्ह त टेलीफोन वाले सुणे हो मोबाइल कोन हो जो अकेला वेठा हिकिड़ो मोर्चो संभालियो टई भाइर उहे हुननि जे हथ टिनी खे कैदी बनाए हेरकल बादशाह वटि वठी आया। बादशाह पुछो जंग जो हाल ॿुधायो चओ हाल न पुछ असांजा फौजी मरी चट थी विया असांखे मानी जानी मुस्लमाननि नुक़सान ॾिनो आहे असां त हुननि जा टे फौजी हथ कया तेरी ॿारनि हुननि खे असां वठी आया आहियूं। बादशाह चयो सुभाणे मूं वटि पेश कजो जॾहिं सुबुह थी बादशाह जो दरबार लॻो हिते ई ॿार मुस्लमान बादशाह जे अॻियां अची विहारियो। बादशाह चयो ॾियो ख़बर अवांजे माण्हुनि अवांजी फौज असांजो वॾो नुक़सान कयो आहे असांजी फौज मारी आहे असांखे जानी माली नुक़सान ॾिनो आहे असां तव्हां टिन खां बदिलो वठण चाहियूं था पर अव्हांखे महलत आहे तव्हां सिर्फ़ रसूलुल्लाह जो कलमो छॾे ॾियो तव्हांखे असीं माफ़ था कयूं। कई भाइर बादशाह जे विहारे चवण लॻा जोगी ॿिया बि घणो जोगी ॿिया बि घणो पर लिखियो मुंहिंजो लाहौर नसीब लिखियो मुंहिंजो लाहौर नसीब हाय जोगिन में जोगी है करो जोगिन में जोगी है करो जिंजे मोह में मया जिंजे मोह में मया लिखो मुझो लाहौर नसीब लिखो मुझो लाहौर नसीब सुभान अल्लाह। अदियों शाह लतीफ तैमिया भिट जो घोट लतीफ तेला अगतों शाल बना अगतों शाल बना
लिखो जो लाहौर नसीब अल्लाह लिखो जो लाहौर नसीब अल्लाह अल्लाह बादशाह या गाल बोली एड़ा असां ॼणा ईमान वारा असांजो ईमान जबल खां वधीक मजबूत जबल पंहिंजी जाइ छॾे सघे थो मोमिन पंहिंजो ईमान नथो छॾे टे ॼणा तुंहिंजी बादशाही आहे तूं सुपर पावर तोखे जेको पावर हलाइणो आहे सो हला हिन ज़बान तां रसूलुल्लाह जो कलमो न रहे सही सही सुभान अल्लाह वाह इहो ईमान इन الذين قالوا ربنا الله ثم استقاموا فلا خوف عليهم ولا هم يحزنون रब जो फरमाए उहे मोमिन जिन ईमान आंदो जिन चयो असांजो रब अल्लाह आहे तो वॾियूं तकलीफ़ूं आयूं वॾा इम्तिहान आया पर पोइते न हटिया कई बार चवण लॻा बाचा ॿी का ॻाल्हि कर हिन ॻाल्हि खे भुलिजी वञ सो न सवाया सुफरी तोरिया जन जूं मन अंदर चोरिया तान करन जेके सजन कीअं विसरन जन खे सांझ मुसाह में सुभान अल्लाह बादशाह जो तो बात नहीं कर बादशाह की देर बुराई वो तेल